वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। अर्शे आज़म मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की। हशर में सब देखेंगे इज्जत रसूलुल्लाह की। लावर रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला। बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। गुनहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके कि वो जन्नत मोहम्मद की तो ये उम्मत मोहम्मद की। ऐ बुलबुलान गुंजाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली पढ़ायो वडे आवासा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा प्यारा भाई रहो मोहब्बत सा महफिल में अचण वारा नौजवानो रब्बुल इज्जत जल्ल वाला शानु हुजे पाक कलाम कुरान करीम फुरकान अजीम मां मुंह मां प्यारन जे सामूं बा आयतूं तिलावत कयूं आहिनि। जन आयतुन में अल्लाह ताला पंहिंजी तरफा बिन प्यारनि शयुनि जे अचण जो ज़िक्र फरमायो। पहिरीं शइ अल्लाह फरमायो त मूं वटां अव्हां वटि नूर आयो। ऐं ॿी शइ रोशन किताब जंहिंजे ज़रिए मां अल्लाह उन बांधन खे जेके मुंहिंजे रज़ामंदे लाइ
सलामत जूं वाटूं तलब कनि था, उन्हनि जी हिदायत उन्हनि जी रहनुमाई कंदो आहियां ऐं उन्हनि खे सिधी राह ॾे हिदायत नसीब फरमाईंदो आहियां। पहिरीं पहिरीं शइ जेका बयान थी अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे कलाम करीम जा अल्फाज़ आहिनि, कद जाअकुम मिनल्लाहि नूर, तव्हां वटि अल्लाह वटां नूर आयो। असां अहल सुन्नत वल जमात इहो लफ्ज़ ताणे ॿिया बि इस्तेमाल कनि था, पर इन मां मुराद मुंहिंजी उहे आहिनि जेके अल्लाह जे महबूब खे याद जे लफ्ज़ सां सलात व सलाम जा तोहफ़ा मोकिलींदा आहिनि, हदिया पेश कंदा आहिनि, बरकतूं हासिल कंदा आहिनि। उन्हनि जो अक़ीदो आहे त असांजो महबूब असांजो प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीकत में नूर। अवां जलसा रखिया, काश जेकॾहिं अवां उन जलसन में तकरीर कंदड़नि खे गुज़ारिश कयो हां त असांजा जेके मुनफरिद अक़ीदा आहिनि जंहिंजे मदार ते असीं पंहिंजे गैर खे गैर सुन्नी समझंदा आहियूं, उन्हनि अक़ीदनि मां हिक हिक अक़ीदे ते तफ़सील सां क़ुरान करीम जी आयतुनि मां दलाइल, सुहने नबीअ जे हदीसुनि मां दलाइल, असहाबे रसूल जा अक़वाल, इरशादात ऐं महबूब आका जी बचरनि सुहननि इमामनि जा फरमूदात ऐं अल्लाह जी वलियनि जा प्यारा प्यारा अक़वाल बयान करे उन हिक अक़ीदे खे अहिड़ो वाज़िह कयो वञे जो अवां खे दुनिया जा सभु माण्हू लॻी पवनि। खणी सिंधी मुहावरे में चवां, धरती उथली पवे त बि तव्हां जे अक़ीदे में ज़र्रा बराबर लोडो न। पर असां वटां शोबाज़ी, असां वटि रुॻी सखणी सुभान अल्लाह ऐं नारे ते ज़ोर आहे, हक़ीक़त ॾे वञण जो शौक़ी कोन्हे। असांजो अक़ीदो आहे त अल्लाह पंहिंजे महबूब खे ग़ैब जो इल्म ॾिनो आहे, उन मौज़ूअ ते ख़िताब थिए। अल्लाह पंहिंजे महबूब खे मज़ार पुर अनवार में दुनियावी हकीकी हिस्सी ज़िंदगी ॾिनी आहे, उन ते दलाल पेश थियनि। अल्लाह पंहिंजे महबूब खे हाज़िर ऐं नाज़िर बनायो आहे, उन ते दलाल पेश थियनि। अल ग़रज़ कई अहिड़ा मुनफरद मौज़ू आहिनि, पर न को तव्हां जलसे कराइण वारनि खे इहा ॻाल्हि ज़हन में आहे, न को असां कंदड़नि खे। असीं बि आयासीं त 5 रुपया मिलिया, खीसो गरम थियो, रब जो करम थियो, समझो न समझो वञी ख़ुदा ॼाणे था। सुन्नियत जे लाइ हिन दौर में छा छा ज़रूरी आहे, उन ॻाल्हि ते तवजो तव्हांखे ॾियारी कोन वियो आहे। न को असां मौलवियुनि ॾियारियो आहे, न को मौजूद दौर जे पीरनि ॾियारियो आहे, न को फ़क़ीरनि ॾियारियो आहे, न को कंहिं सैयद ॾियारियो आहे। बसि ईअं अंध में पिया हलूं, वठ वठां चिक चिका हल हलाए, हक़ीक़त ॾे तवजो रहियो ई कोन्हे को। मां अर्ज़ु कंदो मां त अल्लाह ताला तोखे अक़ुल ॾिनो आहे, उनखे सही इस्तेमाल कर। पंहिंजे मुक़र्रर खे, पंहिंजे ख़तीब खे अॻु में ई आगाह कर त साईं असांखे अव्हां खां ई मौज़ू ॿुध।
पुराने दौर में लतीफाबाद में 12 रोज़ा कॉन्फ्रेंस थींदी मीला शरीफ ते मुफ्ती शुजात अल कादरी वॾा वॾा उलमा ईंदा हा मौज़ू विराए ॾींदा हा बाबा तोखे हिन ते ॻाल्हाइणो आहे तोखे हिन ते ॻाल्हाइणो आहे ऐं उन आलम खे बि आसानी जो उहो उन ते मुतालियो करे तहक़ीक़ करे अचे ऐं ॿुधंदड़ जे लाइ बि हिकिड़ी नई सूखड़ी हुजे हुन जे ज़हन में वेहे त मुंहिंजो अक़ीदो अक जी काठी नाहे लई जी लठ नाहे का जॾी वायर कान्हे जो केरु छिनी छॾे मुंहिंजो अक़ीदो अल्लाह जो क़ुरान आहे सुहिणे नबी जो फरमान आहे सहाबनि जा अक़वाल इरशाद आहिनि इमामनि जा फरमूदात आहिनि औलिया जी रहनुमाई आहे जने सभई तुंहिंजे अक़ीदे जा दलाइल आहिनि त उन्हनि जे हूंदे रुॻी हिकिड़ी ॻाल्हि ते पोइ सॼो ॾींहुं सूर पिटी त फ़ाइदो ॿिए पहलूअ ते बि गौर कयो सुहिणे नबी पाक जा नंग घर वारियूं केतिरियूं हुयूं कहिड़ियूं हुयूं उन्हनि जो शान छा आहे इहो बि जलसो कोन्हे नबी पाक जूं 4 न्याणियूं 3 पुट उन्हनि जे मौज़ूअ ते बि ख़बर कान्हे जेको 3 35 पीढ़ी हिन दौर में सैयदा शाह साहबा उन जी असीं इज़त कयूं था अदब कयूं था त जेके निचा मदीने जे घोट जा बचड़ा उन्हनि लाइ तव्हां छा सोचो ख़बर ई पर माता या बहराड़ीअ जो मौलवी तव्हीं शहरी आहियो उस्ताद वॾा चालाक वॾा होशियार पर ख़ुदा करे त पंहिंजे अक़ीदनि जो तहफ़्फ़ुज़ कयो बच्चनि ते नंगनि ते न्याणियुनि ते हर कंहिंखे अल्लाह ताला गैरत ॾिनी आहे ख़ुदा करे अव्हां जी अक़ीदे जे बारे में बि गैरत पक्की रहे मज़बूत रहे दुनिया जो जबल हले हिली वञे पर सुन्नीयत वारो लोलो न अॼु मां वाजे अॻियां नूर जे मौज़ूअ ते थोरो अर्ज़ कंदुसि जेकॾहिं तव्हां जी दिलि घुरे ऐं ॿियो त पंहिंजी रवश मटायो देर करे करे पोइ सुबुह जो वात पटियो सुता पिया हो न फजर जी निमाज़ न क़ुरान जो छा फ़ाइदो जलसे छा फ़ाइदो जलसे जलसो हुआ जो कुरान बुधी तहज्जुद भी पढ़ी कुरान पाक जी तिलावत भी करी अल्लाह जो जिक्र भी करी सुहरे नबी ते दुरूद भी पढ़ी इशराक जा नफल भी पढ़ी वो दुआ घुरी निकरी त सजो ॾींहुं करीम रब जे करम जा ककर मथा वसंदा रात न बनायो हिन प्रोग्राम तमाशो न बनायो शोबाजी न बनायो हिन प्रोग्राम के हकीकी रंग में पेश कयो समझो ज़हन में विहारो मु अर्ज़ पे कयो त अल्लाह ताला मिन शैन जी अचन जो बयान फरमायो पहरी केड़ी शे आ अल्लाह फरमायो मु अल्लाह वटा अव्हां वट नूर आयो केर आयो टे था चओ नूर ॾियण खे सूर आ खिलो न मां छॾींदो सां न मां तव्हां जे दावतुनि जो मोहताज न आहियां खुली मां वहां के चवंदुसि खिलो न समझो ज़हन में विहारियो गौर करे अल्लाह फरमाए तो कद जाअकुम मिनल्लाहि नूर कुरान ते मरी सुभान अल्लाह सुन्नी न चवंदो शहरन ते चवंदो बेतन ते चवंदो उते पो बाहों बोलो ॾींदो मखियूं बि तड़ींदो बाक़ी कुरान ते सुन्नी सुभान अल्लाह चए तो गुनाहगार थी कुरान सां दिल लगा कुरान करीम की जीअ में जाइ ॾे कुरान करीम के साह में साध असां जे ईमान जो अकीदे जो मसलक जो मजहब जो बुनियादी दलील अल्लाह जो कुरान
कुरान पाक से मोहब्बत रखो, कुरान पाक के समझण की कोशिश कयो, कुरान करीम से दिल लगायो। अल्लाह फरमायो मु अल्लाह जी तरफ वट नूर आयो। कुरान पाक जी समझण जे ला तवज्जो फरमायो। जॾहिं अल्लाह कुरान करीम नाज़िल फरमायो त कुरान करीम जी माना, कुरान करीम जी मफ़हूम, कुरान करीम जी मुराद, कुरान करीम जी आयतुन जो मतलब, उन्हनि में असरार रुमूज़, उन्हनि में बेपनाह मोती जेके बहरन जी सूरत में मौजू हणंदड़ हुआ, उहे अल्लाह पंहिंजे महबूब के सेखारिया। सोहरे नबी वरी पंहिंजी सहाबन के पढ़ायो, उन्हनि पंहिंजी ताबीन के पढ़ायो, उन्हनि पंहिंजी ताबीन के पढ़ायो। पोइ इहे माना मुरादूं किताबी शक्ल में आयूं, उनखे सॼो वियो अल्लाह जे क़ुरान जो तफ़सीर। छा सॼो वियो? खुली जवाब ॾियो वॾे आवाज़। तफ़सीर। उहे तफ़सीर सगोरा दुनिया ते थोरा न आहिनि। कई साल अॻु में मूं हिकिड़ी किताब में ॾिठो त दुनिया ते 3 लख कुरान करीम जा मुख़्तलिफ़ ज़बाननि में तफ़सीर लिखजी चुका। घना मुंहिंजा मिठा, अल्लाह तुझी ज़बान खोले घना, तोखे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे घना। अरबी त अरबी आ, अॻियां औलिया, अॻियां उलमा, अॻियां बुज़ुर्ग कुरान करीम की अहमियत ॾींदा हा। मां कल हिकिड़े किताब में हिकिड़े वली कामिल जो बयान ॾिठो त ओह जॾहिं सफ़र कंदो हो त कुरान पाक जा 10 तफ़सीर पाण सां खणंदो हो, पढ़ंदो हो, यादि कंदो हो। जिते मंज़िल कंदो हो त कुरान करीम जे तफ़सीर जो दर्स ॾींदो हो। कंहिं ॻोठ में चवंदा कि भला असां ॾे लड़ी हलो, फरमाईंदो हिते भला ॻोठ में अबा के दीनी किताब आहिनि? जे चयूं त आहिनि त लड़ी ईंदो हो, जे चयूं न आहिनि फरमाईंदो पुट जंहिं ॻोठ में दीनी किताब न आहे उन ॻोठ में मुंहिंजी दिलि नथी चवे त लड़ी। सुभान अल्लाह। हाणे त ऊंद है बेटा फरमाया तो विया मोर मरी हंझन रहो है किड़ो उन्हनि आखिरनि ते वेठा जिब चढ़ी अची डंड भरी किननि कांगेरनि सां। मुझे अल्लाह जी हबीब जेका मुराद मफ़हूम बयान कई मुफस्सिरन कुरान पाक जी आलिमन लिखी आ, उन्हनि मां इएं खणी चवां त 99 सैकड़ो तफ़सीर लिखनि था पिया त इहो नूर जेको इन आयत में बयान थियो आहे इहो सुहिणो नबी। अल्लाह फरमाए तो कद जाअकुम मिनल्लाहि नूर, तहकीक तशरीफ फरमा तो वट अल्लाह वटा नूर किथां आयो? अल्लाह वटा आयो। कुरान पाक जी बि आयतूं त घणियूं आहिनि। अल्लाह फरमाए तो अल्लाह नूर समावात वल अर्द मसल नूरी कमिश्कातन फीहा मिसबाह अल मिसबाह फी जुजाजा अज़्जुजाजत कन्नहा कौकबुन दुर्रिय्युन यूक़द मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शरकी वला गरबियती यकाद ज़ैतुहा युदी वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर। पोयां सुभान अल्लाह नथा चवन क़यामत जा कारा के कुरान ते सुभान अल्लाह सुनिए के ठही कोन तो सुभान अल्लाह चवे।
अल्लाह आसमानन ऐं ज़मीनन के रोशन कंदड़ा मसल नूरी इन नूरी लफ्ज़ मां मुराद मां गरीब छा यो को मौलवी छा अल्लामा अलीउल कारी जै मिशकात व शरह मिरकात लिखियो वा अल फिक़्हुल अकबर जो शरह लिखियो वा कई उलमा उन जा शागिर्द कई साल मक्के पाक में वेही नबी साईं जे हदीस जो दर्स दिनो आई वडो आलिमा वडो आशिका उन अल्लामा अली कारी लिखियो आ त मसल नूरी इन नूर ही मां मुराद सुहिणो नबी आहे। अॻिते लफ़्ज़ कहिड़ो आयो नूर न अला नूर नूर जे मथा नूर कुरान बि नूर नबी सोनो बि नूर नूर जे मथा नूर लही आयो भला तूं चवंदी त हिकिड़ो नूर हो त ॿिए नूर जी ज़रूरत कहिड़ी मुंहिंजा ॿिनि नूरनि खां सवाइ दुनिया नथी हले मुंहिंजे तुंहिंजे अख में नूर आहे ॾाढा ॻाल्हायो पर जे बिजलीअ जो नूर न हुजे तो ऊंदाई थी वेंदी सिज जो नूर न हुजे ऊंदाई चंड जो नूर न हुजे ऊंदाई अल्लाह फरमाए तो कुरान नूर पर उन नूर के समझण लाइ मुंहिंजे महबूब जे नूर वारी नज़र इश्क वारी नज़र तव्हां जी रोशन होंदी तव्हां के नूर में नूर नज़र ईंदो। अन्या हिकड़ी आयत बुधायाव पो वरी नबवी हदीसुन ते अचा मां चवंदो आहियां बीमार या पोड़ो हा जदो हा वञा त वरी तकरीर खुली कया पर तहां जो देर कंदा हो न पो चवंदो हा त मोह करे भॼी केडी ज़ोरावरी तहां के दुकान जी लालच असा जी हालत तहां के रहम ना मुझे मुस्तफा करीम जी जात बाबरकात आशिको मु अर्ज कयो त नबी सुहणे जी हकीकत नूर अवा छा था चो हकीकत जेके मञो था ज़ोरी ना है जेके मञो था वे हथ मथे घणी ॻाल्हि टी आयत अल्लाह जे कुरान अल्लाह फरमाए तो युरीदून लियुत्फिउ नूरल्लाह बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफ़िरून। काफिर इरादो था कन मुंहिंजी नूर खे विसाइन तफ़सीर लिखनि था पिया लियुत्फिउ नूरल्लाह जी माना आहे लियक़्तुलू मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काफिर इरादो था कन त नबी साईं खे शहीद कन रब चथो नबी मुंहिंजो नूर आहे ही विसाइण था चाहिनि पर वल्लाहु मुतिम्मु नूरिही ही विसाए न सघंदा मां पंहिंजे नूर खे कामिल करे दुनिया ते ॾेखारींदुसि। इने पट के नासी वारे फ़कीर खे जागायो निंड मां ओए अची ॾाढी वार अञा कलाक देर कयो हा त पोइ ताईं सुता पिया हुजो मां जो कुल पढ़ा तवज्जो सां ॿुधो कुरान करीम फरमायो त नबी सुहिणो नूर आ ॾाढा ॻाल्हायो वॾे आवाज़ नबी सुहिणो अल्लाह वटायो महबूब करीम जो प्यारो सहाबी आ हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी रदियल्लाहु ताला अन्हुमा पान बि सहाबिया बाबो बि सहाबिया बाबो जंगे उहद में शहीद थी वियो हजरत अब्दुल्लाह शहीद जो थियो हजरत जाबिर ते वॾा बार अची विया लोट अची विया कर्ज थी विया घणा माण्हू रोज फिरो फिरो बीठा हुजनि बाबा असांजो तुंहिंजे पीर ही कर्ज हो हेतिरो कर्ज हो हेतिरो कर्ज हो हिकु दफ़े नबी सोने जे खिदमत में आयो अर्ज़ तो करे सुहिणा मूंखे कर्ज़ न तपाए साईं फरमायो कॾहिं का खजूर मिलई या मुंहिंजे दरबार में आई
त मां ॾींदो मां तुंहिंजो कर्ज़ लाहींदा खजूर आई पर थोरी।